अखियुनि खां वॾो तंग भगल मस्जिद में सॾड़ो पियो करे या रसूल अल्लाह। मुझा दोस्तों उम्मती के पैर में कंडो लगे महबूब के रोजे पाक में खबर पौंदी। सुभान अल्लाह। बेशक बेशक ईमान आसानी से ओ महबूब कयो वार ॾाढो दुख में सतायो महबूब कयो वार ॾाढो दुख में सतायो धारिया थिया दुश्मन पंजन बीजायो तुझी तांग में तड़पा थो कर मिठड़ा मेरे नजर तो कदई सखी के खाली न वरायो। सुभान अल्लाह। बेशक मदीना वाली सका सुभान अल्लाह। मुझा दोस्तों सबींदे महबूब के पुकारींदे अख लगी वई निंड अची वई अञा अख लगी त मदीने वारे जो दीदार थी। सुभान अल्लाह। मदीने वारा साईं फरमाइनि था ओ मस्जिद जे पंध करण वारा मींह में बरसात में पारे में तूफान में मस्जिद जो पंध न छॾण वारा ओरे आ तोखे भाकुर पाया तोखे सीने सां। सुभान अल्लाह। वाह मदीने वारा वाह। सुभान। मस्जिद रे वञण वारनि खे छा मिलंदो आ? सुभान अल्लाह। छा मिलंदो आ? जो मदीने वारे जो भाकुर मिलंदो जो भाकुर। सुभान अल्लाह। ओरे आ तोखे सीने सां लाया जो तो मस्जिद जो पंध न छॾियो छो एॾो रुनो ही या रसूल अल्लाह अॻे अखियुनि खां अंधो हुयुसि अॼु टंग भॼी वई वरी ज़ाल बि ताना हणंदी मेणा ॾींदी अंधा झलियो माए मस्जिद न वञ टंग भॼाए आयो ई ज़ाल ताना हणंदी मुंहिंजा महबूब अॼु पंहिंजो कर्म कयो। साईं फरमाइनि था ओरे आ अॼु तुंहिंजा ॾुख लाहिण मोहम्मद मीर। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान सोने हबीब हिन जे अंधियुनि अखियुनि ते हथ फेरायो त ॿई अखियूं रोशन थी वियूं भगल टंग ते करम वारो हथ फेरायो त टंग सही सलामत थी वई। सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था ओरे आ तोखे भाकुर पाया तोखे सीने सां लाया जो तो हेड़े ॾुखियाई में बि मस्जिद जो पंध न छॾियो। सुभान अल्लाह। हीअं जो साईं जन भाकुर पातुसि त हे अखियूं त रोशन मथे वारियूं पर हे दिल वारियूं सीने वारियूं विलायत वारियूं अखियूं बि रोशन। सुभान अल्लाह। विलायत जो दर्जो भी मिली वियो उथियो आ त सुभान अल्लाह ॿई अखियूं रोशन टंग सही सलामत। सुभान अल्लाह। फजर जी नमाज़ पढ़ी हाणे पंहिंजे घर ॾे हलियो आ माण्हू ॻोठ जा पुछण आया मिलण आया म्या तूं त माउ पेटा अंधो ॼाओ हुई तोखे अखियूं कीअं मिलियूं जे मुंहिंजो तबीब राति आयो हुयो। सुभान तू हबीब तू तबीब तू दर्दन जी दवा जानब मुझे जी में आज़ार जा अनवा साहिब ने शफा मियां मरीजन के जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मोहब्बत सां चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। माण्हू चवंदा या रसूल अल्लाह चवंदा हुजूर खे ख़बर पए थी छा अच मां ॿुधायां त कीअं थी महबूब खे ख़बर उम्रे ते वियासी मूंसां गॾु 50-60 माण्हू गॾु। सुभान अल्लाह। हिकिड़ो फ़कीर मुंहिंजे बाबा साईं जन जो मुरीद हाणे वीचारो गुज़ारे वियो आहे 2-3 साल थिया अथसि ॾाढो नेक सालियो माण्हू
मोहम्मद आलम चांडियो ज़ात जो सो मदीने शरीफ पहुतासीं चईसीं मुंहिंजी ऐनक घर विसरी वई आहे नज़र कमज़ोर आहे क़ुरान पढ़ां तो पढ़ी नथो सघां साथी खे चई त मूंखे पंहिंजो वठी हल ऐनक वठी ऐनक ईअं त कोन मिलंदी टेस्ट थींदी ऐं हिते डॉक्टर वटि वञे डॉक्टर सभु अरबी था ॻाल्हाइनि असांखे अरबी अचे कोन थी हिकिड़ो ॾींहुं 2 ॾींहं गुज़री विया वरी मूंखे तव्हां नहीं सही मूंखे ऐनक कोन्हे क़ुरान पढ़ी नथो सघां मूं चयोमांसि फ़क़ीर हाणे ॻाल्हि ॿुध तूं वञ महबूब वटि वञी अर्ज़ु कर खुदा जो कसम है मस्जिद अल्लाह जे घर में कसम जी ॻाल्हि आहे फ़क़ीर मूंसां पाण ॻाल्हि कई चई त मां वियुसि मवाज शरीफ़ ते साईं जन जे साम्हूं वञी अर्ज़ु कयमि या रसूल अल्लाह मुंहिंजी ऐनक विसरी वई आहे नज़र कमज़ोर आहे ऐं मां क़ुरान पढ़ी नथो सघां मूंखे ऐनक खपे छा चई त ऐनक खपे चई मां अर्ज़ु करे ऐं अचे विचों जेको विरांडो आहे उन विचे विरांडे में अचे वेठुसि बसि 2 मिंट बि वॾा आहिनि मां अञा वेठो आहियां त हिकिड़ो माण्हू आयो तकड़ो तकड़ो सिधो मुंहिंजे अॻियां अचे बीठो खीसे में हथ हईं हिकिड़ी ऐनक कढी मूंखे ॾिनई सुभान अल्लाह वरी वियो क़ुरान शरीफ़ खणी आयो क़ुरान च मूंखे ॾिनई चए पढ़ चई मूं ऐनक जो पाती वरी जो ॾिठमि त मुंहिंजे नज़र ते पूरी नंबरनि ते हुजे सुभान अल्लाह वाह मदीना पुट ऐनक ईअं न पाइबी आहे अवल टेस्ट थींदी आहे त कहिड़ो नंबर आहे कहिड़ी पॉइंट आहे पोइ उहो वरी कंप्यूटर ते चेक कंदा आहिनि पोइ उहो चश्मो ठहंदो आहे चई मूं जो पाती त मुंहिंजे अखियुनि ते बिल्कुलु पूरी हुजे सुभान अल्लाह मूं वरी खीसे में हथ 10 रियाल कढिया मूं चयो इनखे ॾियां त हथ जो इशारो कई त न मूं चयो तूं केरु आहीं किथां आयो आहीं त गुंबद खदरा ॾे इशारो करे चई त एॾो आयो आहियां सुभान अल्लाह ईअं चई वरी वियो त वरी नमूने माण्हू खे सुभान अल्लाह वरी मूंखे उहो माण्हू नज़र आयो न आयो मूंसां ॻाल्हि कयूं चश्मो मूंखे ॾेखारियईं चई ही महबूबनि जे तरफ़ां मिलियो सुभान अल्लाह हाणे महबूबनि खे एतिरी बि ख़बर आहे त मुंहिंजे हिन उम्मती जी साॼी अखि जो कहिड़ो नंबर आहे खाॿी अखि जो केतिरो नंबर सुभान अल्लाह बेशक ॻाल्हि सम्झो था आओ साईं किताब जो मोहम्मद आलम इहो तो चश्मो घुरियो जे नज़र घुरी आहे त चश्मे खां जानी छुटी वञे सुभान अल्लाह तो जेका शइ घुरी सां तोखे मिली तूं चवीं हा या रसूल अल्लाह मूंखे नज़र ॾियो गुलाम हैदर न छॾींदो मूंखे चए थो किताब वारी ॻाल्हि ज़रूरु ॿुधायो मां पंहिंजो ज़ाती वाक़ियो ॿुधायां मदीना मुनव्वरा में हुयुसि आख़िरी ॾियारो हुजे वापसी जो पैसा ॾोकड़ बि जेके मूं वटि हुआ सभु खपाए छॾियो बाक़ी को 2-3 रियाल हुजनि मुंहिंजो किरायो करे एयरपोर्ट ताईं वेंदुसि पैसा बि ख़तम थी विया वापसि जीअं हरम नबवी खां पंहिंजे रहाइशगाह ते होटल ते अचां पियो कुतुब खानो ॾिठुमि कुतुब खाने में वियुसि हिकिड़ो किताब मूंखे ॾाढो वणियो ॾाढो मूंखे पसंदि आयो अरबी किताब हुजे 5-6-7 जिल्दनि जो सो मूंखे किताब ॾाढो वणियो पुछो मांसि हिन जो मुल्क घणो आहे कि 450 रियाल मूं वटि पैसा हुजनि कोन हाणे मूंखे कंहिंखो घुरणो बि कोन हो कंहिंखे सुवाल बि करणो कोन हो हाणे छा कयां किताब मूंखे ॾाढो वणियो पोइ सिधो फिरी मां आयुसि साईं जन जे मवाज पाक रोज़े अतर ते आयुसि मूं चयो या रसूल अल्लाह मां हिकिड़ो नंढड़ो तालिब इल्म आहियां तव्हांजे पैगाम तव्हांजी उम्मत ते पहुचाइण वारो आहियां महबूब मूंखे किताब ॾाढो वणियो मुंहिंजो अंगल आहे मुंहिंजी गुज़ारिश आहे मूंखे इहो किताब खपे मूंखे कसम आहे रब जी इज़त जो अल्लाह जे घर में थो ॻाल्हि कयां त मां अर्ज़ु करे अचे वञी वेठो आहियां पंहिंजे मस्जिद नबवी जिते वेंदो हुउसि उते अचे वेठुसि त हिकिड़ो माण्हू आयो जुबो पातल हुजेसि अरबी लिबास में तकड़ो तकड़ो आयो मुंहिंजे अॻियां बीही ऐं लिफ़ाफ़ो मूंखे जुबो पातल हुजे अॻियां हितो खीसो हुजे हिकिड़ो लिफ़ाफ़ो कढी मुंहिंजे खीसे में विधे ईअं लिफ़ाफ़ो विझी हलियो न ॻाल्हि न मुहाड़ हा एतिरो मूंखे चई तव्हांखे किताब वठिणो आहे न तव्हांखे किताब वठिणो आहे न उहो मूंखे लिफ़ाफ़ो विझी हलियो वियो मां जेॾी महिल उहो लिफ़ाफ़ो खोलियो त हुन में 500 रियाल हुयो मूं सम्झो त 450 रियाल किताब जो मुल्क 50 रियाल मथां ख़र्ची वियो मिठा असीं त आज़मायूं अखियुनि सां ॾिसियूं वेठा आहियूं न बेशक कीअं हिननि जे ॻाल्हि ते असांखे यकीन ईंदो
कुरान हदीस जा दलाइल पंजी जाए ते पर जेको अखियुनि सां मुशाहिदो करे त वधीक यकीन पुख्तो थी वेंदो आहे त मूं ही अखियुनि सां मुशाहिदो माणियो सुभान अल्लाह मिठा अज भी मुझो सोनो हयातुन बेशक सुभान अल्लाह अज भी हुजूर जी जात बाबरकात बुधन था बेशक सुभान तां जो दाद थिए थो पर मुहड़ मिड़ी माडे हरफ न होतन कमियूं असां में आहिनि कोताहियूं असां में आहिनि ग़लतियूं असां जूं आहिनि दर असां छॾे वेठा आहियूं महबूब जी फर्मा बरदारी ग़ुलामी असीं छॾे वेठा आहियूं जेकॾहिं असीं महबूब जो दर वठूं ख़ुदा जो कसम अॼु बि महबूब जेकियूं देर आहे बेशक वो छा था चो मदीने वारे जी ग़ुलामी कबी या न कबी इंशाअल्लाह हुजूर जो दर वठबो या न वठबो बेशक बेशक चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह दिलड़ी दिनम जा मदनी के या वापस वरण जी नाए सिर जो कयो मुसौदो हाजत कुछण जी नाए सुभान अल्लाह दिलड़ी दिनम जा तो के साईं दिलड़ी दिनम जा तो खे वापस वरण जी नाहे सिर जो कयो मुसौदो हाजत कुछण जी नाहे सुभान अल्लाह ओ समय दुनिया में सोना बेहद हुस्न वारा पर तो सामजाल के तो सामजाल के सिर्फ में पियण जी नाए सिर जो कयो मुसौदो हाजत कुछण जी नाहे सुभान अल्लाह हाँ उस दिल तुंजी मदीने में हुजे सुभान अल्लाह जिस्म तुंजो बेले में हुजे दिल मदीने हाँ सिर साजन के दे न त मौत बिनींदी सिर के अब मरबो या कोन मरबो मरबो या न मौत पर हर कंहिंखे मरणो आहे पर सिर साजन के दे न त मौत बिनींदी सिर के हाणे इहो करे इंसाफ त हो चङो या है हाँ जे इए एक्सीडेंट में मरी वने उहो भलो या मुस्तफा जे गुलामी में मौत अचे उहो गुलामी में सुभान अल्लाह दर वठो महबूब जो गुलामी इत्तबा कयो महबूब जे सुन्नत ते हलो शरीयत ते हलो कूड़ न ॻाल्हायो ठगी न कयो चोरी न कयो ज़िना न कयो शराब न पियो मुंहिंजा दोस्तो बेहयाई जा कम न कयो परावा नंग न कयो गंदाई जा बेहिसी वारा कम न कयो कंहिंजी शइ ते कब्ज़ो न कयो पराई शइ ते वेझो न वञो ओ मिठा महबूब जा सच्चा गुलाम फर्मा बरदार उहे जेके हुजूर जे सुन्नत शरीयत ऐं दीन ते अमल बेशक सुभान अल्लाह गुल अबू उमर जेरो थई तो उनजी खिदमत कर पीउ मां जी खिदमत कर रुगे पीउ जे चेहरे के ॾिसी त भज जो सवाब अमर जे चेहरे के ये ॾिसी न हिकड़ी नजर ॾिसी हज जो सवाब वरी ॿी नजर ॾिसी त ॿिए हज जो सवाब टी नजर ॾिसी त टे हज जो सवाब हजरत मौला अली शेर खुदा अर्ज़ के या रसूल अल्लाह जे पी मां घर वेठा हुजन 100 भेरा ॾिसे पण फरमाए त अल्लाह जे खजाने में केड़ी खोटा 100 भेरा ॾिसे त 100 हजन जो सवाब उन जे दफ्तर में तो रब लिखाए जेको अबे अम्मा के रुगे प्यार मोहब्बत जी नजर सां ज़ियारत खिदमत कयो न पी मां जी पी मां जा पैर धोई पियो ता तो दोज़ख जूं बाहियूं माफ अमर जे पेशानी के चुम्मी दे रब तुंहिंजे लाइ जन्नत जा दर खोले छॾे हां उफ वला तनहरहुमा पीउ मां के उफ न चो पीउ मां के झिणकियो न पीउ मां जी दिल आज़ारी न कयो ओ मुंहिंजा दा जेकॾहिं अबू अमर जेरो थई त तुंहिंजे लाइ जन्नत खटण जो मौक़ो रब के राज़ी करण जो मौक़ो आहे तुंहिंजे लाइ पी मां जी फर्मा बरदारी कयो ओ मुंहिंजा दा गुनाहनि खां बचो बुरायुनि ऐं बेफरमानियुनि खां बचो ऐं सालिहनि जी सोबत में वियो सालिहनि जी संगत में वियो अल्लाह वारनि जी उल्फत ऐं उन्हनि जी मजलिस में वेहंदो त तव्हांखे मदीने वारे साईं जे दर जी गुलामी नसीब थी
मुंहिंजा दोस्तो वरी मथों राति हिकिड़ी अचे थी 15 शाबान जी जंहिंखे सरबो आहे लैलतुल बरात माना छोटकारे वारी रात सुभान इन रात में सारे साल जे तकदीरुनि जो फ़ैसिलो थींदो आहे लिख पढ़ थींदी आहे कंहिंखे हिन साल पुट ॼमंदो कंहिंखे धीउ ॼमंदी को बीमार थींदो को चङो भलो थींदो किथे मींहं वसंदा किथे ॾुकर थींदो कंहिंजी शादी थींदी कंहिंखे औलाद ॼमंदो कंहिंजो औलाद मरंदो कंहिंखे हज नसीब थींदो कंहिंखे मदीने वारे जो दीदार सुभान अल्लाह या तकदीर लिखबी आहे 15 शाबान जी रात या रात निंड जी ना है सुमण जी ना है या रात जाग भी ऐं नफिल पढ़बा दुआऊं घुरबियूं त अल्लाह का चङी तकदीर लिखे पो या रात जागंदो या निंड कंदो इंशाअल्लाह जागबो जवाब ॾियो अमड़ियूं भेनरूं नंढा वॾा पोढ़ा पक्का सब वाइदो कयो त रात मल्हाईंदा इंशाअल्लाह इबादत सां मल्हाईंदासीं निंड सां न इबादत सां मल्हाईंदासीं हाँ इन रात में 50 नफिल 100 रकातूं हर रकात में 2 रकातूं नफिल पढ़ी सलाम वरायो हर रकात में अलहमद खां पोइ 11 भेरा कुल वला आद पढ़ो इहा है नमाज सलातुल खैर इहा जेकॾहिं नमाज 100 रकातूं यानी 50 नफिल पढ़ो त रब तव्हांजी सारी ज़िंदगी जा गुनाह बख़्शे छॾी समझो था तव्हांखे इहा दावत अर्ज़ थो रखां दिलबर आबाद मोरो में सिंध में मोरे जे शहर में इहा मुहम्मदी महफ़िल थींदी आहे पूरे पाकिस्तान खां अल्लाह जा नेक सालिह दुरवेश ज़ाकिर बाना बानियूं फ़कीर फ़कीराणियूं गॾु थींदा पूरी राति इहा जागी गुज़ारबी आहे सलात तस्बीह जमात सां थींदी आहे इज्तिमाई दुआ थींदी आहे हिकिड़ी राति त फ़कीरनि सां गॾिजी गुज़ारे घणई रातियूं पंहिंजे ॻोठनि में गुज़ारियूं अथई बचनि सां गुज़ारियूं अथई हिकिड़ी राति फ़कीरनि सां गॾिजी तव्हांखे दिलि सां ख़ुदा वास्ते दावत ॾेई थो वञा 15 शाबान जी राति इन महफ़िल में अची शरीक थिजो अल्लाह कंदो ॿिन्ही जहाननि में बेड़ा पार थी वेंदा रब करीम मुंहिंजो चवणु तव्हां असांजो ॿुधणु पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए इंशाअल्लाह हींअर हिकिड़ो जलसो थींदो मगरो का बा कोमाचे गोठ में कोमाचे में वरी इस्मारानी गोठ में अब्दुल्ला जे घर इस्मारानी गोठ में वरी राति जो बि थींदो तव्हांजे करे मां वॾो सफ़र करे आयो आहियां ईंदो या सुम्ही पवंदो अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन अल्लाहुम्मा या रब्बि बिल मुस्तफा बल्लिग मकासिदना वग़फिर लना मा मज़ा या वासिअल करमी या अल्लाह हिन सारी जमात राज़ी थी सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं कर कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह बीमारनि खे शिफ़ा नसीब कर दर्दमंदनि जा दर्द दूर कर इस्मालाणी ॻोठ जे मथां पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा इन्न अल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियना मुहम्मद وعلى آله وصحبه أجمعين برحمتك يا أرحم الراحمين نماز ٹائم جا کھنکا وڈو تنگ بھگل مسجد میں سڑڑو پیو کرے